हाणे रुकंदासीं सेवण जो। सेवण मां मोबाइल तौरु अगवा थियल कश्मोर वासिन बारड़ी खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम वई आहे। एसटीपी शहरी इताद ऐं बारड़ी जे वारसन रैली कढी आहे। पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। अवांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सेवण में मुबैना तौरु अगवा थियल कश्मोर वासिन बारड़ी खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम वई आहे। एसटीपी शहरी इतिहाद ऐं बारड़ी जे वारसन जी रैली कढी वई आहे। पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। सेवण मां मुबैना तौरु अगवा थियल कश्मोर वासिन बारड़ी खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई आहे। राब्तो कयो आहे कश्मोर में अहमद अली सियाल सां। अहमद अली, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। सेवण शरीफ लालबाग मां मुबैना तौरु अगवा थी वियल कश्मोर वासी 3 सालनि जी बारड़ी आकाशा खे सेवण पुलिस अञा ताईं बाज़ाब न कराए सघी आहे, जंहिंखे 13 ॾींहं गुज़री चुका आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी कश्मोर जे आकाशा जी बाज़ाबी लाइ शहरी इताद ऐं नाइट बिरादरी जेको आहे दादर आलमदार चौक तां वठी जेको प्रेस क्लब ताईं रैली कढी वई आहे। एसएसपी जा सेवण जामछोर जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई आहे। उन हवाले सां उन्हनि चयो आहे त सियासी समाजी धुरनि जेकॾहिं बाज़ियाब न कयो वियो त असां पूरी सिंध में जेको आहे एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। जेको सेवण शरीफ जारे ते वियल 3 साल जी बारड़ी आकाशा खे हिकु औरत जो गिरोह आहे जेको अगवा कयो आहे, जंहिंखे 12 ॾींहं तक़रीबन थी चुका आहिनि लालबाग मां, अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। बारड़ी जी जांच कराए 3 सालनि जी बारड़ी जेको आहे सीसीटीवी जी मदद सां उनखे बाज़ियाब कराए सां मां जेकी बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे, न त पूरी सिंध में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी महिरबानी जी आगाही ॾियण।